मुफस्सिरन लिखो उलमाए किराम फरमायो त मुस्तफा करीम घर सां निस्बत टिन किस्मन जी आ। घणन किस्मन जी आ? हिकड़ी निस्बते सकन जेकी इन घर में रहण वारा आहिनि, बी निस्बते विलादत जेके इन घर में जन जी विलादत थी, टी निस्बते जंहिंजी इन घर सां रिश्तेदारी थी वई। पुट इहा ॻाल्हि वरी सम्झाईंदुसि, जे ॻाल्हि ॻाल्हि सम्झ में अचे। इन घर में जेकी रहण वारा आहिनि उन्हनि खे अहल बैते सकन सॾिबो आहे। यानी इन घर में रहण वारा, उहे घर वारा जेके इन घर में रहनि था, रहण वारा इन महबूब जे घर जे अंदर रहण वारनि में मुझे दिल पर मोहम्मद करीम जूं घर वारियूं, नबी जी कुंवार, नबी जी घर वारी हजरत अम्मा खदीजतुल कुबरा, हजरत अम्मा आयशा सिद्दीका जेका अबू बकर जी न्याणी आ, मोहम्मद जी घर धयाणी आ, अम्मा हफ्सा जेका अबू हजरत उमर जी न्याणी आ ऐं मदीने वारे साईं जी राणी आ, बीबी रमला उम्मे हबीबा जेका अबू सुफियान जी न्याणी आ, अमीर माविया जी भेण आ, मोहम्मद करीम जी राणी आ, घर दयाणी आ, बीबी ज़ैनब बिन्त जहश, बीबी मैमूना, बीबी उम्मे सलमा, ये सब मुस्तफा जो घर वारियूं आहिनि, ये भी नबी जा अहले बैत आहिनि। चओ ये नबी जा, छो त साईं जे घर में रहण वारा आहिनि। इन्हनि खे सॾिबो आहे अहल बैत सकन जेके मुस्तफा करीम जे घर में रहण वारा। अहल बैते विलादत जन जी इन घर में विलादत थी, जेके इन घर में ॼावा मुस्तफा करीम जा टे या ॿी रिवायत में 4 पुट आहिनि, शहजादा आहिनि। हिकिड़े जो नालो आहे हजरत कासिम, ॿिए जो नालो आहे हजरत ताहिर, टे जो नालो आहे हजरत अब्दुल्ला, ये टे। ऐं चौथो मदीने वारे साईं जो शहजादो जंहिंजो नालो आहे हजरत इब्राहिम। मदीने वारे फरमायो जे वॾड़ो थिए हा त नबी थिए हा, पर मूंखां पोइ ते को नबी थियणो ई न आहे, इन जे करे मुस्तफा करीम जो 4 न्याणियूं जन जी विलादत साईं जे घर में थी। सैयदा ज़ैनब, सैयदा उम्मे कलसूम, सैयदा रुकैया, सैयदा तय्यबा ताहिरा, हजरत बीबी फातिमतु ज़हरा। नबी जा पुट भी 4, नबी जो न्याणियों पे 4, नबी जा यार भी 4। ये जंजी विलादत महबूब जे घर में थी, ये घर वारा भी अहल बैते विलादत सरबा, ये भी नबी जो अहल बैते घरानो। इन घर सां जन जी माइट्री थी वई, जिनमें मुझे मुस्तफा करीम जा चाचा हजरत सैयदना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब ऐं हजरत अब्बास जो औलाद हजरत सैयदना हमजा बिन अब्दुल मुत्तलिब, हजरत हमजा जो औलाद हजरत सैयदना अबू तालिब जो औलाद, जिनमें सरे फहरिस्त मौला अली शेरे जली हैदरे कररा, अकील जो औलाद हजरत
मौला अली जा सोट मदीने वाले साईं जा सोट अब्दुल्ला बिन अब्बास कुसुम बिन अब्बास ये भी मुझे दिल पर नबी जी इन घर सा निस्बत रखन था इन जे करे ये भी अहले बैत सदबा जनजी माइट्री रिश्तेदारी इन घर सा जुड़ी अबू बकर पंजी न्याणी मदीने वाले मीर के निकाह में दिनी अबू बकर जी न्याणी मुस्तफा जी घर दयानिया मदीने वाले साईं जो अबू बकर सिद्दीक सोहरो बात में मुंह में थी जा हजरत सैयदना उमर जी न्याणी सैयदा हफ्सा मदीने वाले मीर जे निकाह में आ उमर मदीने वाले साईं जो सोहरो इन जे करे इनन बिन्नी के सरबुआ शेखैन हजरत सैयदना उस्मान गनी जी इन घर सा रिश्तेदारी जो मदीने वाले साईं पंजी हिकड़ी न्याणी रुकैया बी न्याणी उम्मे कलसूम उस्मान गनी जे निकाह में दिनी उस्मान न्याणो मोहम्मद मुस्तफा मदीने वाले साईं पंजी न्याणी हजरत सैयदा हजरत मौला अली जे निकाह में दिनी अली नाठिया मोहम्मद करीम उन्हें जो इन जे करे अबू बकर ऐं उमर शेखैन आहिनि उस्मान ऐं अली रिदवान अल्लाह अलैहिम अजमईन ये खत नैन सरबा इन मदीने वाले जा न्याणा जी भी निस्बत इन घर से जुड़ी हुई ये इज्जत वारा चो शरफ वारा शान वारा मर्तबे वारा इन घर के जन प्यार दिनो उनके इन घर जी हर निस्बत से प्यार रखनो यार वणंदो तो यार जो पार भी वणंदो वगण वारा यार वणंदो तो यार जो पार भी वणंदो पो इनन जी ज़ुर्रियत इनन जी इतरत इनन जो औलाद जेको भी नस्ल वधियो क़यामत ताईं ये सभई अहले बैत में शामिल आहिनि छो त निस्बत मदीने वाले जे घर सां जुड़ियल सैयदना इमाम हसन जो औलाद जेके हसनी सैयद सरबुआ हजरत इमाम हुसैन जो औलाद जेके हुसैनी सैयद सरबुआ मुझा दोस्तों ये भी लजपाल नबी जी ज़ुर्रियत हिन औलाद इतरत हिन मुस्तफा जा अहले बैत हिन पोए बुखारी सैयद ए मटियारी सैयद ए लकियारी सैयद ए काज़मी सैयद ये मुझे दिल पर मोहम्मद करीम जी आले आए पुट गाल समझ में अचे थी कि न मुझा दोस्तों ये सभई नबी सोने जो घरानो इज्जत वारो अजमत वारो शान वारो मदीने वाले ताजदार फरमायो त कुल्लु सबबिन व नसबिन मुनकतिउन यौमल क़ियामत इल्ला सबबी व नसबी जरे क़यामत जो ॾियारो थींदो त हर सबब टुटी वेंदो हर नसब टुटी वेंदो हर नानक जो रिश्तो टुटी वेंदो हर ॾाॾनि जो रिश्तो टुटी वेंदो साईं फरमाइनि था इल्ला सबबी व नसबी मगर मूं मोहम्मद करीम जो नानक मुझो ॾाॾनि मुझे घराणे सां जो नानक जो रिश्तो हुजे ॾाॾनि जो रिश्तो हुजे क़यामत जे ॾियारे इहो रिश्तो कायम हूंदो इहो न टुटंदो